बजे थी तकरीबन 9:15 9:30 बजे मां पाण भी पहुतो आहियां। यूनिवर्सिटी भी आहे ऐं SHO साहब भी आहे, सभु हिते गॾु थिया आहियूं। मुंहिंजो अचण जो मक़सदु भी इहो आहे, उन्हनि दोस्तनि जिन इहो वारदात कई आहे साज़िश तर असांजे शहर जो अमन ख़राबु करणु चाहिनि था, उन्हनि खे हिकिड़ो क्लियर मैसेज ॾियणु था चाहियूं त बाबा हाणे इहो बर्दाश्त न थींदो। पुलिस सां बि ॻाल्हायो आहे, इनफैक्ट मां SP साहब सां बि ॻाल्हायो। SP साहब खे बुखार आहे त मां उनखे बि वठी पियो ऐं इंशाअल्लाह ताला इन्हनि गोरुनि खे हाणे कैफ़रे किरदार ताईं पहुचाइबो ऐं इंशाअल्लाह ताला इन्हनि सां उहा कबी जेका जंहिंजा ई हक़दार आहे। इंशाअल्लाह असां DSP साहब ऐं SHO साहब ॿई एक्टिव आहिनि ऐं इंशाअल्लाह असां जी कोशिश इहा हूंदी त 2 खां 3 ॾींहंनि जे अंदरि असां पंहिंजा जेको बि मां ॻाल्हायो बि तमामु ऐं इंशाअल्लाह कोशिश करे 3-4 ॾींहंनि में हिनखे क्लियर कयां। सर छा सबब आहिनि जो माना वक़्ती तौर ते को सियासत कंदुसि न, मूंखे सियासत इन्हनि शयुनि ते करणी आहे। मुंहिंजो शहर सिधो थिए, मुंहिंजो शहर जो अमन सिधो थिए, जंहिं बि कयो आहे उन खे असां न बख़्शियूं। नवाब साहब, अॼु तव्हांजे वार नसीराबाद ॿई तक आहिनि, साॻे टाइम ते ॿिन्ही शहरनि में फुर थी आहे, छा किथे अहिड़नि अमलनि में तव्हांजा सियासी मुखालिफ़त हिन में मुलविस न आहे? अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे, जे असांजा सियासी दोस्त मुखालिफ़ इन्हनि शयुनि में आहिनि त के फुर कराइण या ॾोह कराइण सां पाकिस्तान पीपल्स पार्टी खे या मूंखे को नुक़सानु पहुचंदो, उहो उन्हनि जी भुल आहे ऐं इंशाअल्लाह ताला अहिड़ी ॻाल्हि थी त असीं पंहिंजो हक़ वठणु ॼाणियूं था। मां इंशाअल्लाह पाण गॾिजी इन्हनि सां उन्हनि खे कैफ़रे किरदार ताईं पहुचां। पुलिस जो तक़रीबन जेको सबबु इहो आहे त मां अर्ज़ु रखंदुसि जिन दोस्तनि जी चोरी थिए थी त उहे घटि में घटि पंहिंजी FIRs लॉन्च कनि। असां में हिकिड़ो तमामु अजीब हुयो आहे त को FIR लॉन्च नथो करे। मां हींअर बि दुकानदार भाइरनि सां ॻाल्हि कई, पर उते हिकिड़ो इनफैक्ट रईस हज़ूर अहमद जो पुटु उते हुयो जंहिं महिल इहा थी आहे, त मां उन्हनि खे इहा ई ॻाल्हि कई आहे त बाबा पहिरीं हक़ु तव्हांजो आहे, तव्हां FIR दाख़िल कयो। जीअं FIR दाख़िल नथा कयो त पोइ असां फ़रियादियुनि खां FIR दाख़िल करायूं था। ॾिसो न, जेॾीमहिल ताईं केस दाख़िल न थींदो उहे माण्हू लोड़ींदा कोन, तेसी ताईं इन जो को बि अज़ालो न थींदो। पुलिस डंडो ॾींदी, चइनि खे ॿधंदी, पादर हणंदी, रिकवरी कराईंदी, पर जॾहिं FIR हूंदियूं, नॉमिनेट माण्हू हूंदा, ॿधणु करणु सभु शइ सवलो थींदो। ऐं मुंहिंजो तव्हांखे अर्ज़ु आहे त सभई जेको बि वारदात थिए उनजी FIR ज़रूरु दाख़िल कराए। काफ़ी सर वारदातूं थियूं आहिनि शहर में, जॾहिं पुलिस जो मौक़िफ़ साम्हूं आयो त असां सर मां तव्हांखे सुवाल करे खां पोइ मुकमल कयो त हुन हवाले सां SP सां बि असांखे काफ़ी सुवाल कया आहिनि। तव्हां हिन तक जा MP आहे, तव्हां पंहिंजे हिसाब सां करे ॻाल्हि कयो। साईं मां 2-3 चकर ॻाल्हि कया। असांखे ओवरऑल जेको प्रॉब्लम फेस थिए थो त असां वटि डिस्ट्रिक्ट में पुलिस असां टोटल डिस्ट्रिक्ट जी स्ट्रेंथ मां जेका साईं असां वटि हेडक्वार्टर में रहियो आहे त मां सम्झा साढा घणी आहे टोटल। जेसीं ताईं नई इंक्रूडमेंट न थींदी तेसीं ताईं मसइला हल न थींदा। 2200 में बि अधु वीज़ा हाणे कमरा नसीराबाद आहे, इन्हनि जो घटि में घटि 5 मोटरसाइकिलियूं जवान 10 ॼणा सिटी में गश्त कनि था। असांजो सिर्फ़ु हिकिड़ो जवान आहे, हिकिड़ी गाॾी आहे जेका गश्त करे थी। मां मथे अर्ज़ु करे चुको आहियां, पर वाक़ई नफ़री कोन थी। मां पोइ चकर शायदि अगरि यादि हुजे तव्हां सभिनी खे चाइना वारे, हा, पंहिंजे ख़र्च ते ॾियां, वठी ॾियां वधीक हाणे पोइ